ही लाइव मंज़र अवांखे ॾेखारियो पिया पंजाब असेंबली जे अंदरि पुलिस एहलकार ऐं सिक्योरिटी एहलकार जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। सख़्तु गोड़ जेको आहे उहो हिन वक़्तु बि पंजाब असेंबली जे अंदरि जारी आहे। ही PTI जूं औरत मेंबर्स आहिनि जेके सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हणी रहियूं आहिनि। एक्सक्लूसिव मंज़र अवांखे लाइव ॾेखारे रहिया आहियूं। पंजाब असेंबली जे ऐवान जे अंदरि जा ही मंज़र आहिनि। PTI जूं औरत मेंबर जेके आहिनि उहे सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हणी रहियूं आहिनि। सिक्योरिटी ते मौजूदु जेके एहलकार आहिनि उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। लाइव मंज़र अवांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारियूं पिया। ही PTI जूं औरत मेंबर्स आहिनि जिन जे हथनि में PTI जा झंडा ॿधल आहिनि। उहे सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हणी रहियूं आहिनि। पंजाब असेंबली जे अंदरि जा ही मंज़र आहिनि जेके टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अवांखे ॾेखारियूं पिया। पंजाब असेंबली जो इजलास देर जो शिकार बनियल आहे। हिन वक़्तु ताईं इजलास शुरू न थी सघियो आहे। हिन वक़्तु बि ऐवान अंदरि गौर कयो पियो वञे ऐं सिक्योरिटी ते मौजूदु जेके एहलकार आहिनि उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। इन खां अॻु पंजाब असेंबली जो इजलास शुरू करण जे लाइ जंहिं वक़्तु डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ऐवान अंदरि पहुतो त उनखे बि PTI जे मेंबर सख़्तु तशदुद जो निशानो बणायो। खेसि वारनि खां गिलियो वियो ऐं उनखे कुझु ज़ख़्म बि रसिया आहिनि। ही हिन वक़्तु जा मंज़र अवांखे ॾेखारियो पिया जॾहिं PTI जा जेके मेंबर्स आहिनि उहे सिक्योरिटी एहलकारनि खे बि तशदुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। सिक्योरिटी एहलकार जेके आहिनि उहे पाण खे बचाइण जी कोशिशि कनि पिया। सूरतहाल जेका इंतिहाई ख़राबु आहे। पंजाब असेंबली जा एक्सक्लूसिव मंज़र टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अवांखे ॾेखारियो पिया। सिक्योरिटी एहलकारनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। जहिड़े जा मंज़र अवांखे लाइव टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारे रहिया आहियूं। पंजाब असेंबली जे अंदरि जा ही मंज़र आहिनि जिते PTI जे मेंबर्स पारां हिकु भेरो ॿीहर गौर कयो पियो वञे ऐं सिक्योरिटी जे लाइ पहुतल जेके एहलकार आहिनि उन्हनि खे बि तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। ही लाइव मंज़र अवांखे ॾेखारे रहिया आहियूं। पंजाब असेंबलीअ जो इजलास गोड़ जे वर चढ़ियल आहे। इजलास हिन वक़्तु ताईं शुरू न थी सघियो आहे। मेंबर्स जेके आहिनि उहे ऐवान जे अंदरि मौजूदु आहिनि जेके इजलास शुरू थियण न पिया रहनि। हिन वक़्तु PTI जे मेंबर्स पारां सिक्योरिटी एहलकारनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो। ख़ासि तौर ते PTI जूं औरत मेंबर्स जेके हिते मौजूदु आहिनि जिन जे हथनि में PTI जा झंडा बि ॿधल आहिनि उन्हनि पारां सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हणी वियूं आहिनि ऐं तशदुद जो निशानो बणायो पियो आहे। नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास शुरू थियण खां अॻु ई हंगामे जे वर चढ़ियल आहे। इजलास जे शुरूआत में डेप्यूटी स्पीकर खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। दोस्त मोहम्मद मज़ारी खे वारनि खां गिले खेसि चमाटूं बि हयूं वियूं ऐं उनखे कुझु ज़ख़्म बि रसिया आहिनि। पर उनजे बावजूदि बि दोस्त मोहम्मद मज़ारी जो चवणो त ऐवान जी कार्रवाई हर हाल में अॼु हलाई वेंदी। उनखां पोइ दोस्त मोहम्मद मज़ारी IG पंजाब पुलिस ऐं सेक्रेटरी खे ख़त बि लिखियो जंहिंमें हुन मुतालबो कयो त उनखे बि सिक्योरिटी फ़राहम कई वञे ऐं सादा लिबास पहिरियल जेके एहलकार आहिनि उन्हनि खे सिक्योरिटीअ ते मुक़ररु कयो वञे। दोस्त मोहम्मद मज़ारी इस्पताल वञण खां इनकार कयो। संदसि चवणो त हू पंहिंजे चैम्बर में ई मौजूदु रहंदो ऐं रूल्स ऐं क़ाइदनि मूजिबि इजलास जी कार्रवाई अॼु ई मुकमल कंदो छाकाणि त लाहौर हाई कोर्ट जो बि इहो ई हुकुम आहे। उनखां पोइ हिकु भेरो ॿीहर जॾहिं सिक्योरिटी एहलकार ऐवान में पहुता आहिनि त उन वक़्तु ई झेड़ो ॿीहर शुरू थी वियो आहे। सिक्योरिटी एहलकारनि खे PTI जे मेंबर्स पारां सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं PTI जूं जेके औरत मेंबर्स आहिनि उन्हनि बि सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हयूं ऐं तशदुद जो निशानो बणायो। ऐवान में हिकु भेरो ॿीहर गौर शुरू थी वियो आहे। लाइव मंज़र अवांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारियो पिया। पंजाब असेंबलीअ जे अंदरि जा ही मंज़र आहिनि। इजलास हिन वक़्तु ताईं शुरू न थी सघियो आहे। ऐवान अंदरि हिन वक़्तु बि गौर हलंदड़ आहे। PTI जे मेंबर्स पारां सिक्योरिटी एहलकारनि खे बि तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। इजलास हिन वक़्तु ताईं शुरू न थी सघियो आहे। डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पंहिंजे चैम्बर में मौजूदु आहे। हुन इन अज़म जो इज़हार कयो आहे त लाहौर हाई कोर्ट जो हुकुम आहे ऐं ऐवान जी कार्रवाई जेका आहे उहा रूल्स मूजिबि अॼु ई हलाई वेंदी। अॼु ई क़ाइदे ऐवान जी चूंड बि कई वेंदी। दोस्त मोहम्मद मज़ारी इस्पताल वञण खां इनकार कंदे चयो त हुनखे ज़ख़्म रसिया आहिनि पर पोइ बि हू इस्पताल न वेंदो ऐं ऐवान जी कार्रवाई हलाईंदो। हिकु भेरो ॿीहर ही मंज़र जेके आहिनि लाइव अवांखे ॾेखारियो पिया। पंजाब असेंबली जे ऐवान अंदरि सख़्तु गौर जेको आहे उहो हिन वक़्तु बि जारी आहे। झेड़ो हलंदड़ आहे ऐं
एहलकार जेके आहिनि सिक्योरिटी एहलकार उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। PTI जी औरत मेंबर्स जिन जे हथनि में PTI जा झंडा ॿधल आहिनि उन्हनि बि इन्हनि सिक्योरिटी एहलकारनि खे तशदुद जो निशानो बणायो आहे। PTI जा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि सिक्योरिटी एहलकारनि खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। ही मंज़र नाज़रीन एक्सक्लूसिव अव्हांखे ॾेखारे पिया PTI जूं औरत मेंबर्स आहिनि जिन जे ॿाहुनि में PTI जा झंडा ॿधल आहिनि। उहे सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हणी रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। बदतरीन बदनज़मीअ जे वर चढ़ियल आहे पंजाब असेंबली जो ऐवान। हिन वक़्तु एक्सक्लूसिव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। झेड़ो जेको आहे उहो हलंदड़ आहे। सिक्योरिटी ते मामूर जेके एहलकार आहिनि उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। सिक्योरिटी एहलकार पाण खे बचाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। ही PTI जूं औरत मेंबर्स आहिनि जिन जे हथनि में PTI जा झंडा बि अव्हां ॾिसी सघो था। टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते एक्सक्लूसिव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। PTI जी औरत मेंबर्स बि सिक्योरिटी एहलकारनि खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। खेनि चमाटूं हयूं पियूं वञनि। मंज़र टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हां ॾिसी सघो था। नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास शुरू थियण खां अॻु ई हंगामे जे वर चढ़ियल आहे। इन खां पहिरियां डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जॾहिं इजलास जी कार्रवाई हलाइण जे लाइ ऐवान में पहुतो त उनखे बि बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो। PTI जे मेंबर्स डेप्यूटी स्पीकर खे वारनि खां गहलियो ऐं खेसि बि चमाटूं हयूं। उनखे कुझु ज़ख़्म बि रसिया आहिनि। जंहिंखां पोइ डेप्यूटी स्पीकर मुख़्तसर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। हुन PTI जे मेंबर्स जा नाला बि वरिता जिन उनखे तशदुद जो निशानो बणायो हो। हिन वक़्त जा मंज़र आहिनि जेके ऐवान जे अंदरि हिन वक़्तु बि झेड़ो हलंदड़ आहे ऐं सिक्योरिटी ते मामूर जेके एहलकार आहिनि उन्हनि खे PTI जे मेंबर्स सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। ख़ासि तौर ते PTI जी औरत मेंबर्स इन्हनि एहलकारनि खे चमाटूं वहाए कढियूं आहिनि ऐं उन्हनि ते तशदुद बि कयो आहे। झेड़े जा मंज़र टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियो पिया। एक्सक्लूसिव मंज़र आहिनि पंजाब असेंबली जे ऐवान जे अंदरि जा ई मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। ऐवान मच्छी मार्केट बणियल आहे। सख़्तु गौर कयो पियो वञे ऐं PTI जे मेंबर्स पारां नारा बि हया पिया वञनि। ऐवान जे अंदरि लोटा जेके आहिनि उहे बि आंदा विया आहिनि। उहे बि मेंबर्स पारां हिक ॿिए खे हया विया आहिनि। डेप्यूटी स्पीकर खे पहिरियां तशदुद जो निशानो बणायो वियो। डेप्यूटी स्पीकर जॾहिं IG पंजाब पुलिस खे ऐं सेक्रेटरी खे ख़त लिखी सिक्योरिटी तलब कई उनखां पोइ सिक्योरिटी एहलकार जेके अव्हांखे ॾेखारियो पिया ऐवान अंदरि मौजूदु आहिनि उन्हनि खे बि बदतरीन तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। PTI जे मेंबर्स जे हथनि में ई लोटा आहिनि जेके सिक्योरिटी एहलकारनि खे हया पिया वञनि। ही आहे नाज़रीन एक्सक्लूसिव मंज़र जेके टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियो पिया। सिक्योरिटी एहलकारनि खे लोटा हया विया आहिनि। PTI जी औरत मेंबर्स पारां एहलकारनि खे चमाटूं हयूं वियूं आहिनि ऐं उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो। ही ऐवान जे अंदरि कुझु देरि पहिरियां जा मंज़र आहिनि जंहिं वक़्तु मेंबर्स जेके आहिनि उहे अलर्ट बीठा आहिनि। कुझु देरि पहिरियां जा मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। नाज़रीन ही लाइव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। हिन वक़्तु कुझु ठापुर ऐवान जे अंदरि नज़र अची रही आहे। नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास शुरू थियण खां अॻु ई हंगामे जे वर चढ़ियल आहे। हुकूमती मेंबर्स डेप्यूटी स्पीकर ते हमिलो करे ॾिनो ऐं उनखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो। ही कुझु देरि पहिरियां जा मंज़र एक्सक्लूसिव अव्हांखे ॾेखारियो पिया टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते जॾहिं औरत जेके अॻवान आहिनि PTI जूं औरत मेंबर्स उन्हनि पारां सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हयूं वियूं। उन्हनि खे लोटा हया विया ऐं सिक्योरिटी एहलकारनि खे बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो। जंहिंखां पोइ वधीक एहलकार बि जॾहिं ऐवान में पहुता त उन्हनि एहलकारनि खे बि PTI जे मेंबर्स पारां तशदुद जो निशानो बणायो वियो। खेनि ऐवान अंदरि घिलियो वियो। कुझु देरि पहिरियां जा ई मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया जॾहिं पंजाब असेंबली जे ऐवान अंदरि PTI जे मेंबर्स सिक्योरिटी एहलकारनि खे बि न बख़्शियो ऐं उन्हनि खे बि बदतरीन तशदुद जो निशानो बणायो आहे। ही PTI जूं औरत मेंबर्स आहिनि जिन जे हथनि में PTI जा झंडा वाज़े नमूने ॾिसी सघिजनि था। इन्हनि औरत मेंबर्स सिक्योरिटी एहलकारनि खे तशदुद जो निशानो बणायो। उन्हनि खे चमाटूं ऐं लोटा हया आहिनि। नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास शुरू थियण खां अॻु ई हंगामे जे वर चढ़ी वियो आहे। कुझु देरि पहिरियां जा मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया जॾहिं सिक्योरिटी एहलकारनि खे बि PTI जे मेंबर्स न बख़्शियो ऐं उन्हनि खे बि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। सिक्योरिटी एहलकारनि खे चमाटूं हयूं वियूं ऐं उन्हनि खे ऐवान अंदरि घिलियो वियो।
लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो बि कयो वियो आहे सिक्योरिटी अहलकारनि जे मथां। कुझु देरि पहिरियां जा एक्सक्लूसिव मंज़र अव्हांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारियूं पिया। पंजाब असेंबली जो इजलास वॾे वज़ीर जी चूंड लाइ अॼु थी रहियो आहे, पर इजलास हिन वक़्तु बि हंगामे जे वर चढ़ियल आहे। सिक्योरिटी अहलकारनि खे बि बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। ही लाइव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया नाज़रीन। हिन वक़्तु ऐवान अंदरि कुझु ठापुर नज़र अचे पई, पर इजलास हिन वक़्तु बि शुरू न थी सघियो आहे। डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पंहिंजे चैम्बर में ई मौजूदु आहे। दोस्त मोहम्मद मज़ारी इन अज़म जो इज़हार कयो आहे त हुनखे जेतोणीकि ज़ख़्म रसिया आहिनि, पर उनजे बावजूदि बि हू इस्पताल न वेंदो इलाज कराइण जे लाइ। हू ऐवान जी कार्रवाई रूल्स ऐं क़ाइदनि मूजिबि अॼु ई कराईंदो ऐं क़ाइदे ऐवान जी चूंड बि अॼु ई थींदी, भली केतिरी बि देरि लॻी वञे। नून लीग जा जेके मेंबर्स आहिनि ऐं ॿिया PTI जा मुनहरिफ़ जेके नाराज़ मेंबर्स आहिनि, उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त भले केतिरी बि देरि थी वञे हू ऐवान मां ॿाहिरि न वेंदा ऐं क़ाइदे ऐवान जी चूंड ताईं इते ई मौजूदु रहंदा। ऐवान अंदरि हिन वक़्तु नारेबाज़ी कई पई वञे। ही लाइव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया पंजाब असेंबली जे अंदरि जा मंज़र आहिनि। मेंबर्स पारां नारेबाज़ी कई पई वञे। पंजाब असेंबलीअ जा लाइव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। हिन वक़्तु मेंबर जेके आहिनि उहे नारेबाज़ी करे रहिया आहिनि। पंजाब असेंबली जो इजलास हिन वक़्तु ताईं शुरू न थी सघियो आहे। अॼु 11:30 वॻे इजलास शुरू थियणो हो, जंहिं वक़्तु डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी इहो इजलास शुरू करण जे लाइ ऐवान अंदरि पहुतो त उनखे PTI जे मेंबर्स सख़्तु तशदुद जो निशानो बणायो, खेसि वारनि खां घेलियो वियो ऐं दोस्त मोहम्मद मज़ारी खे चमाटूं बि हयूं वियूं, जंहिं सबबु उनखे कुझु ज़ख़्म बि रसिया आहिनि। उनखां पोइ डेप्यूटी स्पीकर पारां IG पंजाब पुलिस ऐं सेक्रेटरी खे ख़त लिखी सिक्योरिटी तलब कई वई। ही कुझु देरि पहिरियां जा मंज़र टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियो पिया एक्सक्लूसिव मंज़र आहिनि, जंहिं वक़्तु PTI जी औरत मेंबर्स बि सिक्योरिटीअ ते मौजूदु जेके अहलकार आहिनि उन्हनि खे बदतरीन तशदुद जो निशानो बणायो। PTI जी औरत मेंबर्स जिन जे हथनि में PTI जा झंडा वाज़े नमूने ॾिसी सघजनि था, उन्हनि सिक्योरिटीअ ते मौजूदु अहलकारनि खे लोटा बि हयां, उन्हनि खे चमाटूं हुयूं ऐं बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो। इन हंगामे खे कंट्रोल करण जे लाइ जॾहिं कुझु वधीक अहलकार ऐवान में पहुता त उन्हनि अहलकारनि खे वरी PTI जा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि पारां तशदुद जो निशानो बणायो वियो, मथनि लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो कयो वियो। सिक्योरिटी अहलकार ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। ही लाइव मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया। हिकु भेरो ॿीहर ऐवान अंदरि झेड़ो थी रहियो आहे। पंजाब असेंबली जे ऐवान जा ही मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया, जंहिंमें मेंबर जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। सिक्योरिटी अमलो बि जेतोणीकि मौजूदु आहे, पर उनजे बावजूदि बि झेड़ो जेको आहे उहो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। मच्छर जेके मेंबर्स आहिनि उहे हिक ॿिए खे तशदुद जो निशानो बणाइनि पिया, हिक ॿिए खे चमाटूं हयूं पियूं वञनि। ऐवान जो तक़दुस पायमाल कयो पियो वञे। पंजाब असेंबलीअ जे अंदरि जा ही मंज़र अव्हांखे ॾेखारियो पिया, जिते हिन वक़्तु बि झेड़ो जेको आहे उहो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। ऐवान मच्छी मार्केट बणियल आहे। PTI ऐं काफ लीग जे मेंबर्स जे तशदुद में ज़ख़्मी थियल डेप्यूटी स्पीकर इस्पताल मां इलाज कराइण खां इनकार कयो आहे ऐं दोस्त मोहम्मद मज़ारी हिन वक़्तु बि पंहिंजे चैम्बर में ई मौजूदु आहे। संदसि चवणु आहे त अॼु हर सूरत में वोटिंग कराई वेंदी। ही असेंबली गुजरात नाहे जो परवेज़ इलाही जी गुंडागर्दी हलंदी। उमर भट्ट वासिक